अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस वक्त मैं मौजूद हूँ अल आमना सुपर मार्ट। यहाँ पर एक डकैती हुई है टंडोलयार में। पहला तोहफा रमज़ान से आने से पहले पहला तोहफा डकैती का, और चेहरे खुले हुए थे डाकुओं के। था कंहिंजी फुर्ती है? अरे आसिफ जेको आहे सबो सो नारो आहे असांजो जी, उन जी फुर ठही आहे। ऐं 9 लख रुपया बैंक में एमसी बैंक में कढाए हिते आया, बस हिते अची चेंबर करे उनखे पिस्टल रखियुनि ऐं जेको आहे सो फुर करे पोइ चवंदा किरिया बि सही, पर पोइ वरी जेको आहे खड़ी मोटरसाइकिल ऐं भॼी आहे हिन पासे हिन पासे। अच्छा, थाने की वारदात जे बारे में ॿुधायो अथमि थी आहे कैमरा आहिनि, ॾिसंदा आहिनि निशाना हला भली कंदो चवंदा ओपन चेहरा आहिनि, चवनि था, पर हाणे कैमरा ॾिसूं क्लियर कयूं। कैमरा अञा त माना वाज़े कोन ॾिठा आहिनि। तव्हां सां गॾु ई पहुता आहियूं। ठीक है सर, ठीक है। के डकैत कैसा फुर के खां थी है? आसिफ के सर के अस्सलाम। अदा तव्हां खां फुर थी है? घणा पैसा फुर थिया आहिनि? 9 लाख रुपया। किथां वे तव्हां आया? एमसीबी बैंक में वो पेमेंट कट रही है। हाँ, गाड़ी जे ते अलमना मार्ट वट जाम कई है। गाड़ी में जी रखो आया तो ॿ ॼणा बाइक थे, उन्होंने अची मूंखे पिस्टल चेंबर कई, मूं पैसा उछलाइण की कोशिश कई, पर उन चेंबर कई, मुझे धक्का नहीं दितो, शॉपर उछलाई, उन्होंने खणी है रवाना थी बाइक ते। खणी रवाना थिया। पूरी मुकम्मल वीडियो है, उनजी पूरी वीडियो बची हुई है में। अच्छा, कैमरा में अची वीडियो कढराई है तव्हां? ज़ाहिर थी है नुकसान साहब खणी रखे मेरा